नवंदेरो जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में बो साइंसी मेलो लगायो वियो जंहिंमें शागिर्दनि मुख़्तलिफ़ मॉडल्स पेश कया। इन जा तफ़सील ॾिसूं था नूर मोहम्मद सुमरू जी रिपोर्ट में। सिंध में सरकारी स्कूलनि अंदरि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे साइंस सब्जेक्टनि में अॻिते आणण लाइ IBA यूनिवर्सिटी सखर जी निगरानी में हलंदड़ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल केयर में ॿियो सालियानो साइंस एग्ज़िबिशन लॻायो वियो, जंहिंमें लाड़काणे ज़िले जे 35 प्राइमरी, एलिमेंट्री, सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। ॿिए साइंस एग्ज़िबिशन जो इफ़्तिताह DO सेकेंडरी अख्तर कोरेजो ऐं डायरेक्टर IBA कम्युनिटी कॉलेजिस एंड स्कूल्स नूर हसन शर रिबन काटे कयो, जंहिंमें कंप्लायंस मैनेजर एजाज चांडियो, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर मोहम्मद शरीफ शेख, मुहजबिन भुट्टो, ज़मरद भुट्टो, आयशा भुट्टो समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। साइंस एग्ज़िबिशन में फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मैथ ऐं जनरल साइंस जे सब्जेक्टनि में शागिर्दनि पंहिंजा तयारु कयल मॉडल जिनमें दिलि, गुर्दे, साहु खणण जे सिरिश्ते, निज़ाम शमसी, पावर हाउसिस, माहौलियाती आलूदगी, जंग में इस्तेमालु थींदड़ मवाद, स्कूल मॉडल्स, ॿरंदड़ जबल, डायलिसिस, गुर्दे मां पथरीअ जे ऑपरेशन सिस्टम समेत मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ठाहे नुमाइश लाइ पेश कया। उन मौके ते शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं आयल महिमाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्रोजेक्ट जो नेम आहे स्ट्रक्चर एंड फंक्शन ऑफ नेफ्रॉन्स 1 मिलियन हूंदा किडनी जो फंक्शन आहे जेको या ब्लड खे फिल्टरेशन कंदी आहे, जेका साफ़ ब्लड हूंदी आहे न उहा असांजे हार्ट ॾे मोकिलींदी आहे, जेका रही खोई ब्लड हूंदी आहे न उहा बि अञा असांजी साफ़ कंदी आहे। सभ खां असांजे हिन में प्रोजेक्ट बरसाति जो पाणी ऐं ॿिए के वसीले सां हासिल कयल पाणी खे असां इस्तेमालु करे सघूं था बिना के नुक़सान जे ऐं बग़ैर पाणीअ खे ज़ाया करे असां पंहिंजे घरनि में बिजली पैदा करे सघूं था। ख़तरनाक गैस ख़ारिज नथी थिए जेका माहौल खे नुक़सान पहुचाई ऐं उन खां अलावा पाणीअ खे हिकु दफ़ो जमा करण खां बाद में उन ई पाणीअ खे असां बार बार यूज़ करे सघूं था। असां पाणी फसलनि में बि यूज़ करे सघूं था। हाइड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट गवर्नमेंट वॾे पैमाने ते करे रही आहे, पर वधंदड़ आबादीअ जे करे उहा ज़रूरतुनि खे पूरो नथी करे। ट्रांसफार्मर हिकिड़ो औज़ार आहे जेको बिजली वारी तवानाई खे हिकिड़े सर्किट खां ॿिए सर्किट ताईं मुंतक़िल करे थो। ट्रांसफार्मर इस्तेमालु करण जो वॾो सबबु उहो आहे त ग्रिड मां ईंदड़ हाई पावर वोल्टेज की घटाई घरनि ऐं स्कूलनि जे कमु आणण ग्रिड में बिजली पैदा थी अचे उहा घणे वोल्टेज वारी हूंदी है। अभी हमारा जो ये सारा प्रोसेस है इसमें हम ये देखेंगे कि हमारी किडनी स्टोन्स कहाँ पर लोकेटेड है। डॉक्टर्स जो है सबसे पहले अल्ट्रासाउंड की मदद से ये देखते हैं कि किडनी स्टोन हमारी लेफ्ट किडनी में या फिर राइट किडनी। सर बेसिकली ये जो प्रोजेक्ट रखिया हुआ नी तमाम बेहतरीन तरीक़ो है तो ये रखियो हुआ इन में असांखे काफ़ी नॉलेज मिले थी जेको असां न ॾिठो आहे वर्किंग हाणे असां प्रोजेक्ट जे ज़रिए ॾिसी था सघूं। काफ़ी बेहतरीन तरीक़े सां अरेंज कयो वियो आहे। प्रोजेक्ट था ठाहियूं त हुन में असांखे सभु कुझु नज़र अचे थो ऐं असां ॾिसी बि सघूं था त कहिड़ो प्लेनेट किथे आहे या सन खां केतिरो परे त हिन में असांखे घणी नॉलेज बि मिले थी ऐं सही सां सम्झ में बि अचे थो। इंशाल्लाह घणी फ़ाइदेमंद थींदी सर। इलाही कुझु असां कयो आहे हिन एग्ज़िबिशन ते सर। पहिरीं बार त सर न आहे कयो शायदि इन जी एॾी ख़बर न आहे पर सर हिन जी थोरी ख़बर आहे सर। हिन ते माशाल्लाह इलाही कुझु थियो आहे। जॾहिं असां हिन स्कूल में आया आहियूं ॿियों दफ़ो हिन स्कूल में साइंस एग्ज़िबिशन थियण में हाणे असांखे ख़बर पई आहे त सब्जेक्ट छा हूंदा आहिनि ऐं साइंस एग्ज़िबिशन छा हूंदो आहे। न सिर्फ़ु हिन मुल्क जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे, हिननि ॿारनि जे लाइ ज़रूरी आहे, असांजे फैमिलीज़ लाइ, सिंध लाइ, हिन पाकिस्तान लाइ ॾाढो ज़रूरी आहे। ऐं हीअ ॿार असांखे उमेदु आहे त अॻिते हली साइंसदान थींदा जेके पंहिंजे मुल्क जो पंहिंजे फैमिली जो नालो रोशन कंदा। हीअ साइंस जो ॿियो वॾो हिकिड़ो मेगा इवेंट जेको आहे ज़िले लेवल ते केयर में थिए पियो, जंहिंमें असांजे पूरे डिस्ट्रिक्ट जा जेके गवर्नमेंट जा स्कूल्स गर्ल्स बॉइज़ जा आहिनि उहे हिन में शामिलु आहिनि। फ़ाइदो इहो थियो आहे त अॻिले साल जेकॾहिं नंढे पैमाने ते ॿारनि जो आइडिया जेको हुयो उहो साम्हूं आयो हो, जॾहिं उहे हिते पहुता ऐं हर हिकु दोस्त हर हिकु सहेलीअ ॾिठो त फलाणे स्कूल हे जेको आहे सो पंहिंजो मॉडल ठाहियो आहे ऐं काश असां बि ईअं ठाहियूं आहे त माना उनजी हिकिड़ी ख़्यालात जी जेका ओसर हुई उहा उनजे ज़हन में डेवलप थी। तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे ऐं तमामु तव्हां ॾिसो था पाण त हिकिड़ो हर ॿार जेको माना पंहिंजो अदा थो करे पियो जेको बि उन्हनि जे अॻियां आहे असांजो प्रोजेक्ट त तमामु सुहिणे नमूने सां उनखे माना अदायगी करे थो ऐं तमामु दिलि ख़ुशि थी पई थिए। दुनिया जे अंदरि ॿार खे तजुर्बो अगरि नथो मिले त हू अॻिते पंहिंजो पाण खे ग्रोथ नथो वधाए सघे। त ॿार खे तजुर्बो ॾियण लाइ ही IBA जेके EMO क्लस्टर स्कूल जेके आहिनि असां हर साल इहो प्रोग्राम मुनक़िद कराईंदा आहियूं। एग्ज़िबिशन में फिजिक्स सब्जेक्ट में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल केयर पहिरीं, गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल ॿी ऐं गवर्नमेंट बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल नवंदरो 3 पोज़ीशन हासिल करे वरिती। जॾहिं त बायोलॉजीअ में गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल अली मोहम्मद चावड़ो पहिरीं, गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल विकिया सांगी ॿी ऐं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल वॾी वेणी 3 पोज़ीशन हासिल कई। केमिस्ट्री में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल रतोदेरो पहिरीं,
जॾहिं त IBA पब्लिक स्कूल लाड़काणो 2 ऐं 3 पोजीशन हासिल कई। मैथ जे सब्जेक्ट में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल नवंदेरो पहिरीं, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गाबर मसण 2 ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नवंदेरो 3 पोजीशन हासिल कई। जनरल साइंस सब्जेक्टनि में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल धामरा पहिरीं, बॉयज़ प्राइमरी स्कूल 1B ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल केहर 3 पोजीशन माणे वरिती। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे कामयाबी माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम पिणु विराया विया। नूर मोहम्मद सूमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।